असां जेका गुज़िरियल कुझु ॾींहं अॻु में वर्किंग कमेटी जो इजलास जेको आहे सॾायो उहो इन ते सॾायो त तइलीम जे मामलनि ते मुख़्तलिफ़ वक़्त ब वक़्तु मर्कज़ बि बयानु ॾींदो रहियो आहे। पर आउं सम्झां थो त असांजे मर्कज़ी क़यादत खे, असांजे ज़िले जे दोस्तनि खे, असांजे हिक ॿिए खां नाराज़ दोस्तनि खे इहो सम्झणु घुरिजे त तव्हां 7 दफ़ा मुख़्तलिफ़ शिकिलनि में, मुख़्तलिफ़ क़यादतनि में तव्हां कराची पहुता आहियो, पर सभिनी खे छा थियो आहे, सभिनी लाइ अमल कहिड़ो थियो आहे पेट्रोल सां ऐं पेट्रोल जे मेंबर खां। जेकॾहिं मेंबर बि आम उस्ताद जेकॾहिं रिएक्शन में जेको आहे मर्कज़ खां नाराज़ थींदे रिएक्शन में बि कराची वियो आहे त उनखे जेको आहे सो सेटिंग गवर्नमेंट जे सभिनी इख़्तियारनि जेको आहे सो घुराए एग्रीड करे वापसि मोटाए छॾियो आहे। इन करे असीं सम्झूं था त ही सम्झनि था त ही जेके जथनि जी सूरत में 200 माण्हू आया, ही जेके माण्हू 5000 आया, 2000 आया, 5000 आया, त शायदि ही माण्हू जेको सो पाण में छड़ोछड़ हूंदा ऐं हाणे इन मौक़े जो फ़ाइदो वठी असां हिन उस्ताद ऐं तइलीम ते वार कंदासूं त हू गाफ़िल आहिनि। सिंध जो उस्ताद मुतहद आहे, गॾु आहे। असांजा पाण में जेके बि नाराज़गियूं आहिनि उहे असांजे इदारे ऐं तनज़ीम जे अंदरि हूंदियूं ऐं उहे रखबियूं। ऐं उनजे लाइ आउं सभिनी दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त तनज़ीम जे हिन धारे खे, तनज़ीम खे आइन ऐं दस्तूर मुताबिक़ वधीक मज़बूत करियो, गॾिजी खणी हलंदासूं। अॼु असीं आहियूं, सुभाणे असीं कोन हूंदासूं। सागड़ ज़िले जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे उहा उन में सिधो सौ तइलीम ऐं उस्ताद ते वार कंदड़ जेको सरदार अली शाह जो रवैयो आहे इन करे क़ाबिल बर्दाश्त कोन्हे। इन करे आउं सम्झां थो तव्हां सभिनी खे गुज़ारिश थो करियां त मौजूदा सेटिंग जेके बि वज़ीर तालीम आहे, सेक्रेटरी तालीम आहे या अफ़सर साहिबान आहिनि, जेका मशीनरी आहे उन जा जेके बि कारनामा आहिनि तइलीम जे लाइ उहो हेठि खां मथी तालके खां वठी सेक्रेटरी ताईं उहे तव्हां हाणे पधिरा करियो। हर उस्ताद जेको आहे सो पंहिंजे सोशल मीडिया ते उहा शइ इस्तेमालु करे, उहा खोली ॾे बदिली कीअं पई थिए ऐं कहिड़े माण्हू खे जेके पंहिंजूं मरातूं कीअं पियूं मिलनि, कंहिंजा एरियास रहियल आहिनि, कंहिंजा कहिड़ा कहिड़ा मामला जेके रहियल आहिनि, किताब कीअं पिया मिलनि, ॿारनि जी पोज़ीशन छा आहे, स्कूल जी पोज़ीशन छा आहे ऐं ऑफिसरनि जो रवैयो छा आहे। सिर्फ़ु मेल ऐं फीमेल जेके आहिनि उहे बि असांजो भेनरूं जेके आहिनि उहे भले पंहिंजे नाले सां न लिखनि, पर उहे जेके आहिनि से पॉइंट आउट ज़रूरु कनि जेके उन्हनि सां प्रॉब्लम आहिनि। ऐं सम्झां थो हीअ वॾी हिकिड़ी जेका सोशल मीडिया हिकिड़ी वॾी तहरीक हूंदी ऐं उनजे लाइ असां सिंध जे सभिनी उस्ताद तनज़ीमुनि खे 5वीं जेको आहे सो अगस्त ते दावत ॾिनी आहे। बाक़ाइदगी सां उनजा दावतनामा असां लिखी रहिया आहियूं ऐं उन्हनि खे मोकिलींदासूं त ऑल सिंध प्राइमरी टीचर एसोसिएशन जी मर्कज़ी कैबिनेट, असांजी कैबिनेट, असांजा वॾा, असांजा चूंडियल दोस्त उहे बि 5वीं तारीख़ ते अचनि। ऐं सम्झां थो 9 जा 9 मर्कज़ी कैबिनेट जा दोस्त 5वीं तारीख़ ते सांगड़ में तकलीफ़ करे तइलीमी सेमिनार जेको तइलीमी कॉन्फ्रेंस जेका असां रखी आहे उनजो उनवान ई इहो आहे त मौजूदा तइलीमी सूरत हाल ते असांजो किरदारु, माना एज़ ए हिकु उस्ताद जे असांजो किरदारु, एज़ ए पेट्रोल जे ज़िम्मेदार उहिदेदार जे असांजो किरदारु, उन ते जो जाइज़ो असीं वठंदासूं ऐं पोइ अॻिते जी हिकमत अमली पाण तइ कंदासूं त हाणे हिन तइलीम, हिन जेको आहे सो तइलीम ऐं तनज़ीम जा असीं धणी आहियूं ऐं असां गॾियल तौर ते आउं सम्झां थो त गस्टा जा दोस्त सां हाजी अशरफ साहब ऐं साईं ग़ुलाम रसूल बार साहब ऐं सपला जी जेका क़यादत आहे उन्हनि सभिनी खे मां इहो गुज़ारिश कंदुसि। ऐं आउं सिंधी अदबी संगत खे ऐं जेके आहिनि से वुकला बिरादरी डिस्ट्रिक्ट बार सागड़ ऐं सिंध हाई कोर्ट जी जेका सिंध बार जा जेके मेंबर साहिबान आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश कंदुसि त उस्तादनि जे सागड़ जे नंढड़ी हिन कचहरी, नंढड़ी हिन कॉन्फ्रेंस में जेका वॾे मक़सद जे लाइ रखी पई वञे ऐं तइलीम जी ॼाण रखंदड़, तइलीम में शऊर रखंदड़ हर बाशऊर माण्हू उनखे बि दावत आहे, चाहे उहो असांजो रिटायर उस्ताद हुजे, चाहे हाज़िर सर्विस उस्ताद हुजे, चाहे उस्ताद न बि हुजे, चाहे हू इल्मी अदबी का शख़्सियत आहे त उहो बि जेको आहे सो ॿाहिरियों कोन्हे, धारियो कोन्हे, हिते सिंध जो आहे, हिन क़ौम जो आहे, उहो अचे। साहबी दोस्तनि खे पिण आउं चवंदुसि, माना सागड़ ज़िले जे साहबनि खे, सभिनी साहब बिरादरनि खे, हैदराबाद जे दोस्तनि खे, उनजे मालिकान खे त पंहिंजा दोस्त मोकिलियो त असीं सागड़ में 5वीं तारीख़ ते जेका इहा कॉन्फ्रेंस करे रहिया आहियूं उन में आहे त सिंध जो जेको तइलीमी हींअर जेका सूरत हाल आहे उनखे बहितर करण जे लाइ असांजो किरदारु कहिड़ो आहे
केतिरो किरदारु अदा कयो आहे ऐं आईंदा कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे। ऐं मौजूदु हिन जेको आहे सो नाअहल वज़ीर तालीम जेको आहे सरदार शाह खे इनखे हटाए कहिड़ो माण्हू जेको आहे सो बहितर आहे उहो आणिजे। तव्हां उनजा नाला जेके पेश कजो, पाण उहो मुतालबो वज़ीर आला सिंध खां रखूं, वज़ीर आज़म जे साम्हूं रखूं। सदर पाकिस्तान उहो सिंध जो आहे, नवाब शाह जो आहे, असांजे भर जे ज़िले जो आहे, उन खां मुतालबो करियो त असांखे वज़ीर तालीम जेको आहे सो उहो ॾियो जेको तालीम जे दर्स ऐं तदरीस सां वाबस्ता हुजे, जेको मामलनि खे सम्झी सघे। इन करे आउं सम्झां थो त कॉलेज जा दोस्त, कॉलेज साइड जा प्रोफेसर दोस्त, सपला जा दोस्त, गस्टा जा दोस्त, पेटेल जा दोस्त ऐं बाक़ी जेके तंज़ीमूं आहिनि इल्मी अदबी, उहे बि 25 तारीख़ ते सांगड़ में अचनि। असीं वेलकम कंदासूं, असीं जेको आहे सो गॾिजी वेहंदासूं। ऐं जेकॾहिं उन मां सिंध लेवल जी का तइलीम जी बहितरी लाइ, उस्ताद जे वक़ार जी बुलंदी जे लाइ तहरीक जनम वठे थी, गॾियल का तहरीक हलायो था, अनाउंस कयो था त असां तव्हांजा सिपाही थी तव्हां सां गॾु जेको आहे हलंदासूं। जेकॾहिं उन में का शइ न जुड़ी त मजबूरन पेटेल ज़िलो सांगड़ दोबारा जेको सो पंहिंजे वापसि इदारे ॾांहुं वेंदो ऐं असां नई हिकमत अमली जो ऐलान पाण में गॾिजी कंदासूं। पर आउं पुरुमीद आहियां त सिंध जे सभिनी ज़िलनि जा सदर जेके आहिनि उहे बि जेका असां मरकज़ी कैबिनेट खे इहा गुज़ारिश कंदा। मुंहिंजी हीअ सॾु जेको आहे सो उहे बि वरनाईंदा ऐं मुंहिंजी गुज़ारिश हूंदी त इन वेह खां पोइ सिंध जे ज़िलनि सां वेह जेका असां उनजी काल मरकज़ी जेका असां काबीना उहा ॾेई त ज़िलनि सां वेहिजे, डिवीज़ननि सां वेहिजे पंहिंजे तंज़ीम में। ऐं उस्ताद जेके आहिनि सिंध जा उहे सभु गॾु हुजनि, सभई तंज़ीमूं गॾु हुजनि ऐं गॾियल तौर ते पाण सिंध जी जेका तालीम आहे, सिंध जी जेको सो तइलीम में कमु कंदड़ प्राइमरी उस्ताद खां वेंदे सेकेंडरी ताईं, सेकेंडरी खां हाई सेकेंडरी ताईं, हाई सेकेंडरी खां कॉलेज ताईं ऐं तइलीम खाते जा ॿिया बि मुलाज़िम जेके वाबस्ता आहिनि तइलीम खाते में, चाहे लोअर स्टाफ हुजे, चाहे क्लर्क जो स्टाफ हुजे, चाहे गज़ेटेड ऑफिसर एसोसिएशन हुजे, उहे बि तइलीम सां वाक़िफ़ आहिनि। उन्हनि में बहितर सोच रखंदड़ माण्हू हूंदा, असीं उन्हनि खे बि दावत ॾियूं था त अचो 25 तारीख़ सांगड़ जे असांजे जेको आहे सो हिन तॾे ते असीं अखियूं विछाए तव्हांजो इस्तक़बाल कंदासूं। इनशाअल्लाह आईंदा हिकमत अमली जो ऐलान 25 तारीख़ खां पोइ कयो।